असांजो जीवन साथी केरु आहे? माउ, पीउ, धीअ, पुट, ज़ाल, मुड़स या वरी दोस्त? बिल्कुल न। असांजो असली जीवन साथी असांजो शरीर आहे। हिकु दफ़ो जॾहिं शरीर शांत थिए थो त असांजो कोई बि साथी कोन आहे। असां ऐं असांजो शरीर जनम खां वठी मौत ताईं गॾु रहंदा आहिनि। जेतिरो असां हिन जो ख़्यालु रखंदासीं ओतिरो ई असांजो साथ निभाईंदो। असां छा खाऊं था, शरीर खे फिट रखण लाइ असां छा छा कयूं था, असां तनाव सां कीअं निपटूं था, केतिरो आराम कयूं था, यादि रखूं त असांजो शरीर ई उहा पक्की एड्रेस आहे जिते असां रहूं था। असांजो शरीर उहा मिल्कियत आहे जंहिंखे कोई साझा नथो करे सघे। असांजो शरीर असांजी ज़िम्मेदारी आहे। इन्हीअ करे असां आहियूं इन जा असली जीवन साथी। त पोइ अचो त रोज़ कयूं। प्राणायाम फेफड़नि जे लाइ, योगासन शरीर जे लाइ, पैदल हलणु दिलि जे लाइ, सुठो ऐं संतुलित खाधो सिहत जे लाइ, सुठा वीचार आत्मा जी उन्नति जे लाइ, सुठा कम लोक परलोक सुधारण जे लाइ। ईश्वर दर ते प्रार्थना आहे त सभई सेहतमंद रहनि, सभई सुरक्षित रहनि, सभई ख़ुशि रहनि। महिरबानी।